بسم اللہ الرحمن الرحیم. تمام پنجے نوجوان بارن جی خدمت میں سلام پیش کریاں تو تا تمام سعادت مند نوجوان ہے. وعلیکم السلام. تا سبنی جے لاؤں پان کلیپ کندو سکری. بہت سوچا تھا کہ بہت ساری باتیں کی جائیں گی بچوں کے لٹریچر کے بارے میں، مگر بنیادی طور پر میں ایک بہت ڈرپوک طبیعت کا بزرگ ہوں آپ کے سامنے، اور ابھی جو کالا بھوت آیا تھا اس نے مجھے اتنا ڈرایا کہ جو میں نے باتیں سوچی تھی میں سب بھول گیا. اس ٹیکروں کو سننے کے بعد یا اس کو دیکھنے کے بعد ہم سمجھتے ہیں کہ ہم نے بہت ترقی کر لی ہے انسان ذات نے. چاند پر پہنچوانے کی جو بات تھی وہ تو بہت پرانی ہو گئی. اب تو سیاروں پر سائنٹسٹ اور ناسا کے لوگ جا رہے ہیں. جوش ولی آبادی کا ایک شعر ہے کہ انسان کو بیدار تو ہو لینے دو. ہم نے سوچا کہ جب انسان بیدار ہوگا تو ایک انسان کے لیے اس کی خدمات کیا ہونی چاہیے اور کیا ہوں گی، مگر نتیجہ وہی جو کالے بھوت والا سامنے آیا کہ انسان کو بیدار تو ہو لینے دو. انسان بیدار ہوا تو اس کی بیداری نے کیا کام دکھایا؟ یہی کام دکھایا جو آپ نے اس ٹیبلوں میں دیکھا کہ ایک دوسرے کو تباہ و برباد کرنا ہے. اب بہت ہو رہا ہے تو ہے نوجوان دوستن جو جن کے یہ گفتگو جی دعوت دینی اور صرف 5 منٹ اختصار سے گالائی اس 5 منٹ کی گفتگو 7 منٹ کی گفتگو. رضا علی آبدی صاحب ایک عظیم براڈ کاسٹر ہے، پاکستان ریڈیو کے نہیں BBC کے، دنیا کی ورلڈ براڈ کاسٹنگ کے بہت جانے مانے براڈ کاسٹر ہے. وہ کہتے ہیں کہ 5 کا 7 منٹ سے زیادہ اگر گفتگو کی جائے گی، اگر اس سے زیادہ بات کی جائے گی تو کتنا بھی سعادت مند بچہ ہو وہ اپنے باپ کی بات بھی نہیں سنے گا. آپ کو آفرین ہے تاکہ آفرین ہے کہ رگو گالی بدیون ہے. کاش اللہ سائیں ہنن گالن سے آسا جو پیٹ وہ پرجے آ. مگر میں سلام پیش کروں گا ان 2 بچوں کو. ماں بلی گولن میں کہا ہے اس مجھے سلام ہے سائل بگے کے یہ چاہو تو جے حوصلہ بلند ہے تو کامیابی تہاں جب قدم اچو مدی. اصلا بابر جے اردو بولی دے کا دسترس کا نہ ہوئی پر انہوں ٹوٹل پھٹل اردو گالائی. اہین معاشرے میں جڑے اسی نفرتوں جو دیواروں ایک بے جے وچ میں کھڑیوں کرے بٹھائے انہوں باوجود اردو نہ چڑھ جے حسین اردو گالائی ہے. اور چاہیے دوستا سائل بابر جے جذبے کے انہوں دن بارن اساں کے سبق دنو ہے، اساں لیسن دنو ہے. ایکڑے چاہیو ہے کہ مسلسل جدو جہد کرے ہو. سائل اساں کے چاہیو حوصلہ بلند رکھو، کامیابی وہاں جب قدم اچو مدی. بے نوجوان اساں کے سندھ میں رہتے سندھی اردو گالائے ان گال جو پروو کیو ته اساں کے نفرت جی دیواروں بنی ٻولين جي وچ ۾ جيڪي کھڙيون ڪريون آهن سياستدانن انهن کي ڊاهڻو پوندو. جي خيال چيو آهي تو نفرت جي دیوار کئي مون جي پاڙ اُکھوڙي آ. اوهان جيڪي سنڌي اردو ڳالهائيندڙ تي موجود آهيو اچو ته اهو جيڪو زبانن جو نفرت جو جيڪو دیوارون کھڙي پئی ويون آهن تا کليپ ڪري ٻڌايو ٻن سڀني ٻولين جا ته اسين سڀ گڏجي هن کي ختم ڪراسون. میں یہ بات آپ کے سامنے فخریہ کہہ رہا ہوں. بچوں کے لٹریچر پڑھاؤں گا، اختصار کے ساتھ بات کروں گا، مگر جب میں نے یہ نفرتوں کی دیوار ختم کرنے کی بات کی، زبانوں کا فرق ختم کرنے کی جو بات کی، تو یہ ہمیں ہمارے بڑوں نے سمجھایا ہے کہ یہ جو سندھی سین نون دھال یہ ہے، یہ 4 حرفوں کا مجسمہ ہے. وہ الف رے دال واو اردو یہ 4 حرفوں کا مجسمہ ہے، ایک پیٹرن ہے. لطیف یہ 4 حرفوں کا ایک پیٹرن ہے. لام کوئی یہ فے غا لم یہ 4 حرفوں کا پیٹرن ہے. اور ہمیں سمجھایا ہے شاہ لطیف نے کہ یہ جو محبت ہے وہ بھی 4 حرفوں کا پیٹرن ہے، اور کہا کہ محبت پائے من میں رڈھا ہویا جن تیجو سرا پنن کو یہ ہے. یہ بات کہنے کی پس منظر میں ایک صرف اس شاعر کا شعر پڑھوں گا جس کی مدر ٹنگ سندھی نہیں ہے.
وہ اردو زبان کے جاننے والے، اردو زبان کے معروف شاعر ہیں، مگر دیکھیں کہ وہ سندھی میں شعر لکھ رہے ہیں۔ کون؟ پروفیسر عنایت علی خان۔ پہلے تو میں ان کا ایک مزاحیہ شعر آپ کو سناؤں گا، کیونکہ بار بار جو بجلی آ رہی ہے جا رہی ہے اس پر ان کا ایک زبردست تبصرہ ہے ایک شعر کی صورت میں۔ پھر ان کے محبت کے شعر پر میں آؤں گا۔ عنایت علی خان کہتے ہیں، عمر دراز مانگ کے لائے 4 دن، عمر دراز مانگ کے لائے 4 دن، عمر دراز مانگ کے لائے 4 دن، گزری تھی 3:45 تو بجلی چلی گئی۔ وہ جس کی مدر ٹنگ سندھی نہیں ہے، مگر اس شہر میں، اس صوبہ سندھ میں محبتوں کو پروان چڑھانے کے لیے وہ کہہ رہے ہیں، شاہ لطیفہ کے دیس میں ابھرے۔ یہ اس کی ماں زبان نہیں ہے، مگر اس نے اس دھرتی کی زبان میں کہا اور یہ ایک درس محبت دیا۔ شاہ لطیفہ کے دیس میں ابھرے الفت جو واپار، شاہ لطیفہ کے دیس میں ابھرے الفت جو واپار، لاگا پہ جو سورج ابھرے روشن تھے چودھار، مالیے جے من میں آجی مارن پیار، نواں پرانا سندھی گرجی گائیں میگھ ملار، سائیں سدائیں کری بٹے سندھ سکار، دوست کو دلدار عالم سب آباد کریں۔ اب صرف 10 منٹ میں آؤں پہلی گال ختم کندس چھو تو ॿारनि जो लिटरेचर जॾहिं खां वठी ॿोलियूं ईजाद थियूं आहिनि तॾहिं जी ॻाल्हि नथो कयां। उस ज़माने में तो लोग अदब है, जब ज़ुबानें तहज़ीब परवान चढ़ रही हैं तो उस वक्त बेशक हमें हमारी माएँ बोलियों में और छोटे छोटे नज़मों की सूरत में अपनी बात जिसमें मैसेज है, जिसमें अच्छाई का पैगाम है, ये हर माँ दे रही है। हर माँ अपने दूध के साथ बच्चों को ये बम ब्लास्ट करने की तरबियत नहीं देती है, हुस्न अखलाक की तहजीब देती है। एक दूसरे के साथ मोहब्बत से रवैया पेश आने के लिए वो अपने दूध के साथ हमें मैसेज दे रही होती है। पर जॾहिं खां वठी अल्फ़ाबेट ठहण शुरू कयूं, उर्दू ज़ुबान जे अल्फ़ाबेट फ़ारसी, अरबी, हिंदी संस्कृत सां ठही जॾहिं आई त उन में असांखे मोहम्मद इस्माइल मेरठी साहब जैसा एक अजीम शायर, रब का शुक्र अदा कर भाई, जिसने अपनी गाय बनाई। देखें कि गाय का हमारे रोज़मर्रा की ज़िंदगी में कितना बड़ा अमल दखल है कि वो उनके जो बछड़े हैं वो गाँव में खेतों में हल चला रहे हैं और उनकी ज़िंदगी एक बहुत ही फ़ायदेमंद साबित हो रही है और दूध के साथ मक्खन की पेश जो हो रही है। ये इस्माइल मेरठी था, हमारे सूफी तबस्सुम साहब, टोक बटोक ने खीर पकाई, खाला अपनी लकड़ी लाई, उपी लाई, दिया सलाई, टोक बटोक ने खीर पकाई। ये एक पूरे एक लिटरेचर का ज़माना जो है उसमें क्या दिया जा रहा है, हुस्न अखलाक भी सिखाया जा रहा है, आपकी तालीम भी और आपकी ज़हनी परवरिश भी हो रही है और उसके साथ आपकी एंटरटेनमेंट भी। बच्चों का जो लिटरेचर है, आप माशाल्लाह जवान हैं, मगर जब आप बच्चे होंगे, छोटे थे, तो आपने प्राइमरी नज़मों में जो नज़में पढ़ी हैं यकीनन उनमें आपके लिए एक इस्लाह और इस्लाह का रवैया भी है, मगर उसके साथ साथ आपकी एंटरटेनमेंट भी है। अब सिंधी ज़ुबान में अगर आप ॻाल्हि कंदुसि त सभिनी खां पहिरीं असांखे काको भेरूमल, अंग्रेज तो ट्विंकल लिटिल स्टार, हाउ आई वंडर व्हाट यू आर। देखिए ये क्या है, हाउ आई वंडर व्हाट यू आर, बयान नहीं किया जा सकता कि तुम्हारी रोशनी, तुम्हारे तिलस्म क्या है इस रोशनी का, क्योंकि रोशनी जिंदगी है और उस पर हम तो क्या, ये सांप और जीत जड़े और समुद्र का पानी भी झूमने पर तैयार हो जाता है। ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार, हाउ आई वंडर व्हाट यू आर। ए रोशनी, हम बता नहीं सकते कि तुम्हारा सर क्या है, तुम्हारा तिलस्म क्या है। भेरूमल असांजे सिंधी में पैदा थियो है, जैसा कि ॿुधायो आहे त वाड़े तारा, बोल तारा, रोशन तारा, चिल्के वारा सांझे टाणे उभरो था, उप सॼे में पकड़ो था, चिल्को चमको सारी रात, कजे अमां जी कहिड़ी बात। ऐं आख़िरी सिट है, जोत अमां जी जे न हुजे, वाट कर वाट मुझे। हिन सिट जो मफ़हूम है त हीउ जेको इल्मु आहे, हीउ जेको रोशनी आहे, उहा दरअसल हुन इल्म में आहे। ऐं जोत अमां जी जे न हुजे, जेकॾहिं इल्म जी रोशनी न हुजे त वाट कर वाट मुझे, उहो वाट मुझी पियो वेंदो।
जो खीर पिए सो वीर थिए डंग ज़ोर वठनि सुठा सुहिणा थियनि खीर सफ़ा सुठो आहे ॾाढो मिठो ॾे खीर अमां पी पढ़णु वञा ही आउं ओचितो हिन वक़्तु मूंखे ख़बर पई मुंहिंजे ॿारनि जे लिटरेचर ते ॻाल्हाइणो आहे त आउं तव्हांखे हिकिड़े सिंपल मिसाल थो ॾियां त एॾा हसीन नज़्म आहिनि जेके असांजे निसाब में मौजूदु आहिनि ऐं उन खां पोइ असांखे मिर्ज़ा कलीश बेग साहिब जहिड़ो अज़ीम शाइर मिलियो आहे जीअं असांखे ॿुधायो आहे त ॿारहं लिटरेचर जेको आहे वापार कयो ख़ुदि पाण नबीअ वापार कयो बेसिक ही मुस्लिम जो थॉट आहे इहो असांजे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो आहे त असांखे बेशक नौकिरी टोकरी आहे उन में असांखे पंहिंजो पाण खे बेशक पंहिंजो सर्विसिस ॾियणियूं आहिनि पर हिकिड़े बेशक असांजा जेके नॉन मुस्लिम्स आहिनि उन्हनि इन मां पूरो फ़ाइदो वरितो आहे तव्हां ॾिसंदो त बिलेनियर्स जेके सिंध में ॾिसंदो सिंध जे हैदराबाद खां सखर खां लाड़काणे ताईं त आउं इहो नथो चवां उहे असांजे भाउर आहिनि पर हिंदू बिरादरीअ उन हदीस रसूल ते वधीक असां मुस्लमाननि खां अमल कयो आहे मूंखे ख़बर आहे त वापार छा थींदो आहे हुननि हिकिड़ी मांडली खोली हुन मां ॿ थी वियूं ॿ मां चारि थी वियूं हिकिड़ो पकोड़े वारो असांजे पाड़े में वेठो हुन जो हिकिड़ो नंढड़ो गाॾड़े ते हुन पकोड़े जी दुकानु खोलियो हुन मां 2 पकोड़नि वारा थी विया हुन मां 4 पकोड़नि वारा थी विया शबीर बिरयानी हिकिड़ी बिरयानी जो ही उर्दू स्पीकिंग असांजा जिन ॾिसो वापार कयो ख़ुदि पाण नबीअ वापार कयो असांखे केरु पिया ॿुधाइनि असांजे बुज़ुर्ग पिया ॿुधाइनि नंढी कची वई आहे त असांखे पंहिंजी जनरेशन खे जेकॾहिं ग्रुप करिणो आहे बूस्ट करिणो आहे त पोइ असांखे हिन तरीक़े सां हलंदो आहे उन खां पोइ असांखे ज़बरदस्त आउं किताब ख़तमु कंदुसि पंहिंजी छाकाणि त लफ़्ज़नि सां पेट कोन भरबा आहिनि ऐं थोरी मुख़्तसिर ॻाल्हियूं करे आउं तव्हांखां इजाज़त वठंदुसि उन खां पोइ सिंधी ॿोलीअ जो जीअं उर्दू जा मूं ॿ नाला ॿुधाया इस्माइल बैरठी साहब ऐं सूफ़ी तबस्सुम साहब आहे ईअं असां वटि सिंधीअ में 12 लिटरेचर जा ज़बरदस्त अज़ीम शाइर पैदा थिया जिन में सभ खां अवल भेरूमल महरचंद आडवाणी साहब जो नालो मां ज़हानत तव्हांखे हिते फीड कयो जीअं अयाज़ चयो आहे त तव्हां जेकॾहिं CSS में PCS में असांजा दोस्त विया उहो मूंखे मोबाइल ते फ़ोन पिया कनि त असांखां अंदरि जेको माण्हू वेठो आहे हिकिड़ो नंढड़ो नुक़्तो आहे हिकिड़ी नंढी मालूमात आहे जंहिंसां तव्हांजूं मार्कूं वधनि पियूं तव्हांजी पोज़ीशन छा ते थींदी आहे त तव्हांजो जेको ॿियो दोस्त आहे जेकॾहिं अधु मार्क मथे खणी वियो आहे त तव्हां खां उहो विन करे ॾींदो ऐं अधु मार्क छाजे करे तव्हांजी घटि थी वई आहे त तव्हांजी नॉलेज महदूद हुई उन जे मुक़ाबले में त असांजा PCS ऐं CSS जा दोस्त जेके आहिनि मूंखे फ़ोन पिया कनि त हीउ अंदरि जेको हिकिड़ो एग्ज़ामिनर वेठो आहे इंटरव्यूअर वेठो आहे उहो चवे पियो त हीउ कलीच लफ़्ज़ जी माना छा आहे असांखे नथी अचे सभई मुंहुं नंढड़ो करे अचनि पिया हुननि जो हले थी केतिरियूं मार्कूं माइनस में थी थियूं वञनि हुन ओचितो हुन वटि मुंहिंजो मोबाइल नंबर हुयो हुन मूंखां पुछियो त कलीच जो अंदरि लफ़्ज़ पुछनि पिया ऐं चाहियां थो त तुंहिंजी मार्क्स वधनि त मूंखां जेकॾहिं पुछनि त हुनजो मतिलबु हुनखे छा ॿुधायां त मूं हुननि खे ॿुधायो त कलीच लफ़्ज़ टर्किश ॿोलीअ जो आहे तुर्की ॿोलीअ जो लफ़्ज़ आहे छाकाणि त टर्किश फैमिली सां हुनजो बैकग्राउंड आहे तुर्की ॿोली ॻाल्हाईंदड़ हुआ पर हुननि सिंध सां वफ़ादारी कई सिंधी ॿोलीअ दरियाए सिंध जो पाणी पीतो त हुननि सिंधी ॿोलीअ मतिलबु जी ख़िदमत कई त कलीच जी लफ़्ज़ी माना आहे तलवार जेकॾहिं तुर्की ॿोली तलवार खे खणंदा त चवंदा त दिस नॉट सोर्ड उनखे तलवार बि कोन चवंदा उनखे सोर्ड बि कोन चवंदा उनखे सॾींदा कलीच त मूं अव्हांखे कलीच जी ॻाल्हि ॿुधाई पई त उन असांखे 12 लिटरेचर में जेको मालामाल कयो उन खां पोइ असांखे लिटरेचर में मालामाल करण वारो जेको हस्ती आहे उनजो नालो आहे किशनचंद बेवस जो तालुक़ु लाड़काणे शहर सां आहे जे असांखे हसीन नज़्म ॾिना आहिनि विछड़ा घोड़ा ओरिया ख़ूब ख़ुशीअ सां दाणो खा ताज़ो गाह हलीचर जाम जॾहिं शाम जा वॼंदा पंज तोते विझंदो सुहिणा संज बालक चवंदा डोड़ो डोड़ो ॾिसो की कंहिंजो सुहिणो घोड़ो या अचो त नंढड़ी रेल हलायूं बाहि बबूअ मां दूध दुखायूं 6 पैसा ॿ पायूं तव्हां पंहिंजी ज़िंदगीअ में इहो लफ़्ज़ जेकॾहिं ॿुधो आहे 6 पैसा ॿ पायूं त इन जो मौजूदु इन सिट जो जेको बि साउंड पैटर्न ठाहिण वारो किशनचंद बेवस आहे उन असांखे ॿुधायो आहे त हल त भंबूरी पुणो बाज़ार भंबूरीअ खां वठी रेल ताईं घोड़े ताईं पर इन्हनि सभिनी ॻाल्हियुनि खे पसमंदर ॿुधाइण जो एतिरो त अवां में शऊर पैदा थियो जॾहिं लाशऊर खां शऊर तव्हां अचो पिया त पोइ तव्हांजो शऊर तव्हांखे ज़िंदगी सेखारे हिक ॿिए जो अदब इख़लाक़ करणु सेखारे ऐं वॾी ॻाल्हि त आउं सां बुखारी जी शेर ख़तमु कंदुसि जेको उर्दू भाउरनि जे लॻ आहे सिंधी भाउरनि जे लॻ आहे पंहिंजे चवे थो त जो क़ौम जीआरे उहो जीअंदो रहंदो बिलाख़िर असांजे जेके इज्तिमा आहिनि नौजवाननि सां गुफ़्तगू करण जा जेके अंदाज़ आहिनि उन्हनि जो मैसेज इहो ई आहे
त असांखे पंहिंजी धरतीअ जो मान मथां करणो आहे। जेकॾहिं तव्हां उर्दू ॻाल्हाईंदड़ आहियो त पंहिंजी उर्दू ॿोली उर्दू तहज़ीब उर्दू सकाफ़त खे परवान चढ़ण जे लाइ अॻियां अचो। जेकॾहिं तव्हां सिंध धरतीअ जो पाणी पीतो आहे, सिंध धरतीअ जी थली तव्हांजे रगुनि में आहे, त पोइ तव्हांखे पंहिंजी ॿोली आहे। पर जेके सिंध में असीं रहूं था, उहे उर्दू हुजनि सिंधी हुजनि, भले पंहिंजी ॿोली ॻाल्हाइनि, पर उहे बेसिकली सिंधी आहिनि। उन्हनि सभिनी जो फ़र्ज़ु आहे त उहे पंहिंजी धरती जो ऐं सिंध जो मान मकान कनि। इन करे उस्ताद बुखारी चयो थो, जो क़ौम जीआरे उहो जीअंदो रहंदो, जो आम उजारे उहो जीअंदो रहंदो। मूंखे तारीख़ ऐं तक़दीर ॾिनी पक आहे, जो सिंध संवारे उहो जीअंदो रहंदो।